अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, पाकिस्तान में जंहिं क़िस्म जी बरसातुनि ऐं ॿोॾि खां पोइ जेकी सूरत हाल पैदा थी आहे, उन सभिनी माण्हुनि खे त धोॾे रखियो आहे। पर असां ॾिसूं था पिया त ख़ासि तौर ते समूरी सिंध, जंहिंखे प्रैक्टिकली चइजे थो त हिकिड़ी बर्बादीअ जी सूरत हाल में आहे। सिंध जो कराचीअ जा कुझु इलाइक़ा आहिनि ऐं थरपारकर जो कुझु हिसो आहे, जेको बचियलु आहे। बाक़ी समूरी सिंध घणे भाङे पाणीअ हेठि आहे। ऐं हिन वक़्तु पाकिस्तान खे जंहिं क़िस्म जी सूरत हाल जो मुक़ाबिलो आहे, उहा सूरत हाल पाकिस्तान में हिन खां अॻु कॾहिं बि न थी आहे। इंटरनेशनल एक्सपर्ट्स ऐं ॿिया चवनि था पिया त मौसमियाती तब्दीलियुनि जे करे मामिलो थियो आहे। पर मक़ामी सतह ते माण्हुनि खे इहा बि शिकायत आहे त पाणीअ जे मामले खे चङीअ रीति हैंडल न कयो वियो हो, बलूचिस्तान खां आयल पाणी। छाकाणि त हिन वक़्त ताईं दरिया मां ॿोॾि किथे बि न आई आहे। पाकिस्तान में दरिया जी ॿोॾि न आई आहे। जेको कुझु नुक़सानु थियो आहे उहो बरसातुनि जे ॿोॾि जे करे थियो आहे। ऐं बरसातुनि वारो पाणी ड्रेन्स वसीले निकाल थी सघियो पिए, जेको निकाल न थियो। ख़ासि तौर ते बलूचिस्तान जे पाणीअ साउथ पंजाब या सराइकी वसेब खे वठी ऐं जेको सिंध जो समूरो इलाइक़ो आहे ऐं सिंध जे राइट बैंक खे जीअं नुक़सानु पहुचायो आहे, उहो वॾो आहे। उनखां पोइ मंछर खे जीअं मैनेज करिणो हुयो, उन ते हाणे एक्सपर्ट्स जा ओपिनियन बि अची विया आहिनि त उनखे मैनेज न कयो वियो, उनजे करे नुक़सानु थियो आहे। न रुॻो इहो थियो आहे, पर उनखां पोइ हाणे सूरत हाल इहा आहे त जेको रेस्क्यू जो कमु आहे, जेको ॾींहंनि जे पहिरियनि 2-3 ॾींहंनि में ख़तमु थियणु घुरिजे हा, अञा ताईं बरसाति ख़तमु थिए की 10 ॾींहंनि खां वधीक अरसो थी चुको आहे, 15 ॾींहंनि खां वधीक अरसो थी चुको आहे। पर केतिरनि इलाइक़नि में रेस्क्यू जो कमु अञा ताईं न थियो आहे। रिलीफ जो कमु बि स्लो रफ़्तार सां आहे। माण्हुनि खे शिकायतूं आहिनि त रिलीफ न पई मिले। अॼु हिन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। मूंसां गॾु गुफ़्तगू में शरीक आहिनि प्रोफेसर डॉक्टर अब्दुल मजीद चांडियो साहब। हूअं त तजिए निगार बि आहिनि, पर अब्दुल मजीद चांडिया साहब जो पंहिंजो ॻोठु जेको खैरपुर नाथन शाह बिल्कुलु गॾु आहे, सताणी चांडिया, उहो त ॿुॾल आहे। पर खैरपुर नाथन शाह जेको हुननि जो शहरु आहे, उहो ॿियो भेरो ॿुॾो आहे, बल्कि माण्हू चवनि था त ॿुॾियो वियो आहे। ऐं उनखां सवाइ असां सां गॾु आहिनि अशफाक सूमरो साहब, जेके रिलीफ जी एक्टिविटीज़ में हिन वक़्तु शरीक आहिनि। महिरबानी साईं, तव्हां असांखे जॉइन कयो। UN सेक्रेटरी बि डॉक्टर मजीद साहब, तव्हां इंटरनेशनल रिलेशन्स जा उस्ताद बि रहिया आहियो। UN सेक्रेटरी बि आयो आहे ऐं उन यकजहती बि कई आहे ऐं चयो आहे त ही पाकिस्तान में मैसिव इमदाद जी ज़रूरत आहे, सपोर्ट जी ज़रूरत आहे। अॼु पाकिस्तान आहे, सुभाणे ॿिए जो नुक़सानु थी सघे थो पियो। पर इहो जेको इंटरनेशनल इनिशिएटिव आहे, इहो केतिरो मदद ॾेई सघंदो? साईं, यकीनन यूनाइटेड नेशंस हिकु उहो फोरम आहे जेको हर पॉइंट ऑफ व्यू खां, अमन हुजे, जंग हुजे, जहिड़ी बि सूरत हाल एमरजेंसी हुजे, क्लाइमेटिक चेंज हुजे, उन में यूनाइटेड नेशंस ई हिकिड़ो फोरम आहे पूरी दुनिया वटि, जेको आहे सो वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जे थ्रू या पंहिंजनि ॿियनि अदारनि जे थ्रू मदद करे थो माण्हुनि जी ऐं इंसानियत जी। ऐं यूनाइटेड नेशंस प्रूव कयो आहे हिकिड़ो त हुनजी हैसियत जेका आहे उहा मददगार हैसियत आहे पूरे हिन दुनिया लाइ। इन लिहाज़ सां जेको सिंध में ख़ासि तौर ते ऐं पाकिस्तान में जेको हिकिड़ो इंसानी अलमीअ जनम वरितो आहे, उन ॿोॾि सटियल एरियाज़ में, जीअं तव्हां पंहिंजे ओपनिंग में चयो त कराची जा कुझु हिसा ऐं थरपारकर जा कुझु हिसा, उनखां पोइ सॼी सिंध जेका आहे सा सॼी पाणी में ॿुॾल आहे ऐं सॼी ओॾ आहे। ऐं कुझु जेको आहे सो पंजाब जा बि, सदरन पंजाब जेको आहे, त उन में यूनाइटेड नेशंस जो इहो फ़र्ज़ु आहे त उहे अॻिते अचनि। ऐं उहा पाकिस्तान गवर्नमेंट जी बि अपील उनखे हुई, यूनाइटेड नेशंस जे जनरल सेक्रेटरी खे, ऐं हुनजी जेको विज़िट कयो, अॼु जेका हुन प्रेस कॉन्फ्रेंस कई प्राइम मिनिस्टर सां गॾु, उन में पाकिस्तान गवर्नमेंट हिकिड़ी $30 बिलियन जी जेका आहे सा डिमांड कई। इहा डैमेजिस आहिनि, माना जेको नुक़सानु थियो आहे। हाणे असां वटि हिकिड़ी शइ इहा ज़रूरु आहे त इहो यूनाइटेड नेशंस जे ई इन में बि आहे, स्टेट जी रियासत जे बि इन में अचे थो डोमेन में, त रिहेबिलिटेशन माण्हुनि जी थिए जेके माण्हू इन खां इफेक्टेड आहिनि। पाण गुफ़्तगू अॻिते वधायूं न, हीउ जेको नुक़्तो आहे इम्पोर्टेंट आहे, जीअं तव्हां बि ॻाल्हि पिए कई। पाकिस्तान सरकार चवे थो $30 बिलियन जो नुक़सानु थियो आहे अशफाक साहिबु, ऐं UN जेकी हिन खां अॻु अपील कई आहे उहा आहे 160 मिलियन जी अपील। मतिलबु गैप वॾो आहे। UN सेक्रेटरी अॼु इहो चई, हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि चई त पाकिस्तान जो क्लाइमेट चेंज में जेको निगेटिव किरदारु आहे या ग्रीन हाउस गैसिस जो कंट्रीब्यूशन आहे, उहो त मामूली आहे, पर भोगे पाकिस्तान थो पियो। पर हीउ जेको नुक़सानु ऐं अपील में जे विच में गैप आहे, इन खे कीअं था ॾिसो? एक्चुअली सभ खां पहिरीं त सही ॻाल्हि इहा आहे जेका तव्हां पहिरीं निशानदेही कई त
क्लाइमेट खे ॾोह ॾिजे या लोकल सतह जी एडमिनिस्ट्रेशन खे ॾोह ॾिजे या माण्हुनि जी क़िस्मत खे ॾोह ॾिजे, छाकाणि असां वेझे माज़ी में जॾहिं ॾिसूं था त 2010 जी ॿोॾि जस्ट हाणे साम्हूं थी आई आहे असांजे, ऐं वरी 2020 जी जेका तबाही आहे उहा असांजे साम्हूं आहे, वरी 2022 जी तबाही आहे। त वेझे माज़ीअ में ॾिसंदासीं त उन में क्लाइमेट पंहिंजी जॻह ते आहे, उन जो ज़रूरु फैक्टर हिकिड़ो आहे, पर लोकल एडमिनिस्ट्रेशन आहे। सो इन जा दूरदर्श नतीजा आहिनि। हीअं हेसि ताईं जेका गवर्नमेंट पाकिस्तान जी एस्टिमेशन्स कया आहिनि त असांजो हेतिरो $30 बिलियन जो नुक़सानु थियो आहे। UN हुनखे 160 मिलियन ताईं खणी वई आहे, अपील कई वई आहे। पर इते आऊं हिकु ॻाल्हि तरफ़ ध्यानु छिकाइणु चाहींदुसि त इहो 160 मिलियन रिलीफ मनी आहे, इहा रिहेबिलिटेशन मनी नाहे। त हीअ जेको अपील आहे इहा फ्लैश अपील आहे। फ्लैश अपील माना 3 खां 6 महीननि जो जेको रिलीफ जो पीरियड आहे उन पीरियड ताईं हेतिरा पैसा दरकार आहिनि। हाणे जॾहिं असां सिंध में सिर्फ़ु ख़ाली सिंध जो पाण तज्ज़ियो जेकॾहिं कयूं त उते 15 लख खां वधीक घर डैमेज थी चुका आहिनि। जॾहिं 15 लख घर डैमेज थिया आहिनि त उनखे तव्हां सिधो संहूं रुगो 20 लख रुपया आम कास्ट आहे हिकु घर जी, टीयर गर्डर ऐं सादे घर जी कास्ट आहे, उन सां रुगो मल्टीप्लाई कयो त तव्हांखे नुक़सानु सिर्फ़ु इन डोमेस्टिक इंफ्रास्ट्रक्चर जो मिलंदो। लाइव स्टॉक जो नुक़सानु उन खां अलहदा आहे। सिंध में 1,31,000 जानवर मुतासिर थिया आहिनि जेके सरकारी अंग खरनि। हाणे 1,31,000 जो त थियो डायरेक्ट नुक़सानु, उन खां पोइ जेको ॿियो नुक़सानु आहे उहो इहो आहे त सस्ता जानवर असांजी मार्केटुनि में विकिजनि पिया, उन जो ऑफ कोर्स असांजी लोकल इकोनॉमी ते असर आहे। मां उहो ई चवां त सरकार कीअं पई इहे लॻाए एस्टिमेट्स, ज़ाहिर मूंखे अंदाज़ो न आहे, छाकाणि त कई अहिड़ा इलाइक़ा आहिनि। महरापुर जो छोड़े वारो इलाइक़ो आहे, अॼु ॿोॾि खे 15 ॾींहं गुज़रिया चुका आहिनि। आमरनि जो इलाइक़ो आहे, ॿियो आहे उते अॼु ताईं कहिड़ो माण्हू न पहुतो आहे। अहिड़ा इलाइक़ा तव्हांजे इल्म में बि हूंदा, साईं जे इल्म में बि हूंदा, ॻोठनि में न पहुता आहिनि। त पोइ हीअ एस्टिमेट कीअं पिया ठहनि? सर, आउं 4 ॾींहं वियो आहियां जरकस यूनियन काउंसिल तहलको टंडो बागो ऐं पंगरीअ खां असां सिर्फ़ु कोई 20 किलोमीटर अॻिते वञी MM ड्रेन जेका मीरपुर ख़ासि मां निकिरे थी ऐं उहा वरी पोइ अॻिते हली LBOD में वञे थी, जंहिंजे करे उन जा ब्रीचिस थिया आहिनि। उन जे करे 4 ॾींहं बि मूं पंहिंजी अखियुनि सां जेके फैमिलीज़ ॾिठियूं आहिनि उहे बि 150 खां मथे फैमिलीज़ हुयूं जेके उन टाइम ते शाम जे 6 बजे खां राति जे 9 बजे जे अरसे 3 कलाकनि में मूं उहे फैमिलीज़ ॾिठियूं आहिनि जेके बेल गाॾियुनि में, गॾह गाॾियुनि में ऐं चिंचिन में उहे माण्हू माइग्रेट करे पिया अचनि। उहो नंबर त अञा अपडेट ई न पियो थिए। उहो उन में जेके डिस्ट्रक्शन थी आहे, जिन घरनि में 9-9 फुट पाणी बीठल आहे, उहा डिस्ट्रक्शन त थी कोन्हे। गवर्नमेंट थुल्हे लेखे अंदाज़ो लॻायो आहे पंहिंजे रेवेन्यू सिस्टम्स जे ज़रिए त नुक़सानु हेतिरो थियो आहे। पर आऊं पंहिंजे तजुर्बे जे बुनियाद ते ऐं आऊं गुज़िरियल 20 ॾींहंनि खां सिंध जे तक़रीबन सभिनी ॻोठनि में ऐं बलोचिस्तान जे 4 ज़िलनि में आऊं हलंदो रहियो आहियां ऐं उन जे बुनियाद ते तव्हां यकीन करियो जेके नुक़सानात आहिनि उहे ईंदड़ 30 सालनि ताईं बि रिकवर करणु ॾाढा ॾुखिया हूंदा, छाकाणि त माण्हुनि जी टोटल जमा पूंजी वई आहे। हिकिड़ा माण्हू 2010 मां निकिता ई कोन हुआ। मसलन KN शाह जो चांडियो साहिबु शाहिद हूंदो हिन ॻाल्हि जो त 2010 में जिन जा घर टुटी पिया उहे रिकवरी कोन कयूं त 2020 में बारिशुनि उन्हनि खे डैमेज कयो, 2022 में सुफ़ाए हस्ती था ख़तमु। पाण गुफ़्तगू जारी रखूं था, ब्रेक जो वक़्तु थियो आहे ऐं पोइ ख़ासि तौर ते इन हवाले सां ॻाल्हाईंदासीं त KN शाह ॿीहर ॿुधो मंछर जी मैनेजमेंट ते सुवाल उथिया आहिनि। उते जीअं कट मथां कट ॾिजे पियो, पाणी न पियो निकिरे, जीअं ॿुधाइजो पियो त घटि पियो निकिरे, मतिलबु उहो, पर गुफ़्तगू जारी रखंदासीं, ब्रेक वठूं था। वेलकम बैक। गुफ्तगू कर रहे हैं ॿोॾि जी सूरत हाल जे हवाले सां। साईं मजीद साहब, वफ़ा नाथन शाहीअ जो शहर, अलाए केतिरनि शाइरनि जो शहर, पढ़ियल लिखियल माण्हुनि जो शहर, 2010 में ॿुधो, वरी 2022 में ॿुधो। मतिलबु मौला अलीअ जो कौल आहे त मोमिन उन ॿिर मां ॿीहर न ॾंगबो आहे जंहिंमां हिकिड़ो भेरो ॾंगिजी वञे। छा हुयो जो ख़ैरपुर नाथन शाह खे बचाए न सघिया? कोई एॾो वॾो मसइलो हो, पाणी मथां त आयो पिए केतिरनि ॾींहंनि खां, ख़बरूं पई तो बलूचिस्तान में अचे जेका फ्लड जेका आई आहे सिंध में, उन सिर्फ़ु जेको आहे बलूचिस्तान जे पाणीअ सिंध जे 2.5 ज़िलनि खे इफेक्ट कयो आहे। कंबर शहदादकोट ज़िलो,
दादू ज़िलो ऐं जामशोरे ज़िले जो अधु यानी मंछूर ताईं सेवण ताईं या भान ताईं। हाणे इन्हीअ में गवर्नमेंट वटि इहो कोन हुयो त गवर्नमेंट इन्हीअ खे मैनेज करे सघे। गवर्नमेंट इन्हीअ खे जेको आहे सो पाणीअ खां माण्हुनि खे बचाए। 70 सालनि ताईं मां रुॻो इहा ॻाल्हि अॻिते तव्हां वधायो, इहा ॻाल्हि 70 सालनि गुज़रण खां पोइ बि 75 साल गुज़रण खां पोइ असांखे को निज़ाम ई कोन्हे त बलोचिस्तान मां पाणी केतिरो अचे पियो। इहो त 75 साल खां अॻु में बि जेकॾहिं ब्रिटिश गवर्नमेंट में बि इहो निज़ाम न रहियो असां वटि त को पाणी असां वटि हितां केतिरा कान्हे। पर जेके वाटर वेज़ आहिनि जेको पाणी अचे थो ऐं जेको मंछूर ते अची ऐं दरिया ॾे थो वञे ऐं कुझु जेको आहे सो खैरपुरनाथन शाह खां मथां ई ककड़ खां पाट खां पाणी खे लाथो वेंदो हो। 54 जी ॿोॾ जेका आई आहे ऐं 56 जी जेका आई आहे, जेको मूं ॿुधो आहे पंजनि वॾनि खां, त उहो उनखे पाणी खे कारी मोरी जेका आहे हिकिड़ी उतां खां कट ॾेई ऐं उतां खां जेका जखपारी ढंढ आहे उन खां पोइ मारवी ढंढ आहे पाट आहे, इतां खां पाणी खे दरिया में जेको आहे सो लाथो वियो। 1956 जी बि तमामु वॾी ॿोॾ हुई। तारीख़ी तौर ते 1929 में अहिड़ी ॿोॾ आई आहे जेका हाणे पई थी अचे। महाॿोॾ असां 2010 जी ॿोॾ खे भली चऊं, पर महाॿोॾ हीअ आहे जंहिंमें पूरी सिंध जेका आहे सा आहे हू दरिया जी ॿोॾ हुई ऐं हिन में जेको आहे सो सुब्रो साहिबु वधीक ॿुधाए सघे थो त उहे फिगर्स। पर हाणे हुकूमत जी जेका आहे सा इन में तमामु हिकिड़ी जेका मिसमैनेजमेंट आहे त 2.5 ज़िलनि में हिकिड़ी जेका आहे सा ॿोॾ अचे थी, पाणी अचे थो बलोचिस्तान जो, चाहे उहो 2 लख हुजे 3 लख हुजे, पर पाणी जो वहकिरो इतां ई आहे। पाणी जो वाटर जेको अचिणो आहे, तव्हां मंछूर खे बंदि कयूं वेठा आहियो। दुनिया ते काछे जो हर माण्हू हैरान हो। खैरपुरनाथन शाह, मेहड़, नसीराबाद, वार, गाजी खुआवड़ सभु ॻोठ जेके आहिनि या शहर जेके आहिनि सेटल्ड एरिया में आहिनि ऐं सुप्रे बंद खां वेस्ट ते जेको आहे उनखे बि असां सेटल्ड चऊं था, पर इन खे रिकग्नाइज़ था कयूं। मुंहिंजो ॻोठ आहे, पर ते वेबीदेरो आहे, फरीदाबाद आहे, इहे असां वाटर वे ते आहियूं। वॾे में वॾो जेको तालके हेडक्वाटर जो हुई उहो पाणी जे इन वे ते आहे, रस्ते ते आहे, जंहिंखे बि हिननि 2010 में माण्हुनि पंहिंजी हिमत सां उनखे ॿधो ऐं हींअर बि जो माण्हू उनखे मुंहुं ॾिए थो। खैरपुरनाथन शाह त सेटल्ड एरिया आहे, उते उहा 2010 में हली वई, उहो शहर ॿुॾी वियो। वरी उन सां ई ॿियो सानो त उनखे वरी जेको आहे सो 12 सालनि जे अंदरि वरी ॿीहर ॿोड़ियो वियो। उते जेका माण्हुनि जी इन्वेस्टमेंट आहे, जेको माण्हू आयो आहे, तमामु वॾी सूरत हाल ख़राबु आहे। माइट अज़ीज़ दोस्त साईं सभु। हिकिड़ो जेको आहे सो 3-3.5 लखनि जो तालको आहे। हिकिड़ो सॼे जो सॼो तालको जेको आहे सो सवाइ काछे जी एरिया जे सॼो तालको हेॾे माइग्रेट करे आयो आहे। माण्हू निकिरी आया आहिनि, मेहड़ जा माण्हू निकिरी आया आहिनि। ईअं त तव्हां गढ़ी खैरो ताईं वञो। सेवण मां के बुर्दी असां सां गॾु आहे, असांजो रिपोर्टर साथी के ॿुधाईंदो त अॼु बि दरिया खे करमपुर वटां कट ॾिनो वियो। मंछर जी लेवल में का घटिताई आई न आई ऐं पाणी अॻिते वञे पियो, छा ॿुधायो पियो वञे सरकारी तौर ते? जी ना साहब, तव्हां ॿुधायो वॾो सिंध जो वॾो वज़ीर गुज़िरियलु सेवण पहुतो इरिगेशन जे माहिरनि सां हुन मुलाक़ात कई, गॾिजाणी कई, उन्हनि खां ब्रीफिंग वरिती त जेको सो मंछूर ढंढ जो पाणी जेको 10 यूनियन काउंसिलनि खे तबाह करे चुकिया आहे, जंहिंमें 2 यूनियन काउंसिल आहिनि मंछूर ढंढ में आहिनि, जांगारा बाजारा, बाक़ी 8 यूनियन काउंसिल आहिनि जेके सेवण तालके जे लेफ्ट साइड में अचनि था मंछूर, उहे ॿुॾी आहिनि। वॾे वज़ीर सां मेराट असां ख़ासि ॻाल्हि ॿोल कई त हुन चयो त जेको सो असां अॼु शाम कटंदासीं। कल्ह जेको राति पाणी मूंखे ई ॿुधायो, मुख़्तसर तौर ते ॿुधायो त पाणी इन्हनि इतला अचनि पिया त कट जेके आहिनि उहे पाणी मंछर जी अञा सतह दरिया खां मथे आहे या हेठां? साईं मंछर जी सतह उहा जेका 8 यूनियन काउंसिल बोर्ड चुकी आहे उन्हनि में अञा दाख़िल आहे। हींअर जेको हिकिड़ो कट राति नो, हिकिड़ो कट अॼु शाम मंझंदि ॾिनो अथनि, उतां ख़ातिर ख़्वाह पाणी नथो निकिरे। मंछर ढंढ जी सतह 122 RL 2.3 ॾींहंनि खां उते ई बीठल आहे, उन सेम पोज़ीशन में आहे। ऐं ही ॿुधायो 10 यूनियन काउंसिलूं जेके ॿोड़ियूं अथनि जिन में माण्हुनि जी वॾी आबादी आहे, लखे माण्हू आहिनि, उन्हनि मां सभु माण्हू रेस्क्यू थी विया आहिनि या कहिड़े हाल में उहो कीअं निकिता? भान बि ख़ुदि ॿुधो, उन में कीअं भान मां बि लॾ पलाण थी, उहो कीअं माण्हू निकिता? ना साहब, जीअं त तव्हां ॿुधायो त साईं मुराद अली सिंध जो वॾो वज़ीर आहे, उनजो यूनियन काउंसिल वाहड़ आहे, जाफराबाद, बूबक, पक्का चन्ना, आराज़ी,
उन्हनि जा 30 खनि ॻोठ जेके आहिनि उहे मथाईअ वारा आहिनि, उहे दड़नि ते आहिनि, उहे उते वेही रहिया आहिनि, उहे न निकिरी सघिया आहिनि, उहे उते फाथल आहिनि, उते मेडिकल खाद खुराक जी सख़्तु खोट आहे। बाक़ी रेवेन्यू खातो DC साहब इहो ॿुधाए थो ऐं हेल्थ बि इहो ॿुधाए थो 300 खां मथे, सिर्फ़ु 5 यूनियन काउंसिल जी ॻाल्हि था कयूं, 5 यूनियन काउंसिल में 300 खां मथे ॻोठ उहे पाणी हेठि अची विया आहिनि ऐं जेके माण्हू कुझु सामान खणी निकिता आहिनि ऐं कुझु सामान खणी न निकिता आहिनि, कुझु ॿकरियूं या थां वटि पोइ जेको हुनजो अलतल हुयो उहो पाणी में लुड़ी वियो। ही पाण सिर बचाए थी जेको बचाबंद आहे LS बचाबंद सिंधु दरिया जो सेवण, उते अची हुननि पनाह वरिती आहे। लालबाग उते सवार थिए पई, उते खाद खुराक ते शेल्टर तंबू कुझु मिलिया आहिनि? नाज़ साहब ॾाढी ॾुखी सूरत हाल ॾिसिजे पई, जेकॾहिं को ॾिसंदो त रोई पवंदो। असांजे सिंध जा माण्हू, सिंध जा अमीर माण्हू गुरबत वारी लकीर तमामु फाका कशियारी गुज़ारी था। लालबाग जेको आहे उते तक़रीबन 3 खां 5 हज़ार टेंट खीमा बस्ती क़ाइमु थी वई आहे, जंहिंमें केन शाह, मेहड़ ऐं जेके 10 यूनियन काउंसिलूं सेवण जूं सभु उते वठनि लालबाग में। उते खाद खुराक जी इंतिहाई घणी खोट आहे, वॉशरूम उते कोन्हनि, उते ॿारनि में जंहिं सां बीमारी फैलिजी वई आहे, ॿारनि में खाद खुराक न्यूट्रिशन जी तमामु इंतिहाई ज़रूरत आहे। उते सरकार जूं मेडिकल कैंपूं न आहिनि, डाउ मेडिकल कॉलेज या ॿियूं लम्स वारियूं या सही अब्दुला चांद इंस्टीट्यूट वारियूं आरज़ी तौर हिकिड़े ॾींहुं लाइ कैंप हणी वरी अची पंहिंजे महिरबानी के साहब मां हिकिड़ो ॾाढो खाईंदड़ हिकिड़ो अमल आहे ही जॾहिं ॿुधूं था बनशुर खे पहिरियों घारो पियो त साईं 4 यूनियन काउंसिलूं ॿुॾनि थियूं, ॿियो घारो पियो त उन ते त साईं 10 यूनियन काउंसिलूं ॿुॾनि थियूं। ही दुनिया पोइ हिते ॿुॾी वई, हेॾे असां सॼा तबाह थी वियासीं। खैरपुर नाथन शाह, मेहड़, इहे कंबर, शहदादकोट जा शहर तबाह थी विया। असांखे को बि कोन्हे हेॾे ही का, मां इन जो नथो कयां, सॼी सिंध हिकिड़ी तकलीफ़ में आहे। पर सिंध गवर्नमेंट जो हिकिड़ो अजीब हिकिड़ो रवियो आहे त वज़ीर आला जो ॻोठ, वज़ीर आला जी यूनियन काउंसिल ॿुॾी वई आहे, सो वाट। हे असां हिन दुनिया में उन जो विक्टिम मां आहियां। उहो तव्हां दुनिया ॿियनि खे ॾिसो, केन शाह जे माण्हुनि खे ॾिसो, शहदादकोट जे माण्हुनि खे ॾिसो। मां जज़्बाती त न आहियां, पर हिकिड़ी शइ जाइज़ ॻाल्हि आहे त माण्हू इहा हिकिड़ी सॼी सिंध जी मालिकी कंप्लेंट्स जाम आहिनि। त मिसाल तौरु जेको टेंट सिटीअ जो तस्वुरु आहे, मतिलबु असां ख़ाली टेंट सिटी बि ॾिठा आहिनि, नुक़सान पोयां कीअं थिया, रिहेबिलिटेशन कीअं थींदी, कुझु तव्हां ॿुधाए सघो था? सही, हीअ जेका इंतिहाई ॾुखारी 2010 में कीअं थिया आहे ऐं जॾहिं असां 2010 जी सूरत हाल ॾिसूं था, उन में सॼे पाकिस्तान में 20 मिलियन माण्हू मुतासिर थिया। हींअर जेके थिया आहिनि उहा 33.04 मिलियन माण्हू मुतासिर थिया। 33 मिलियन पाकिस्तान में। हाँ, 33 मिलियन माना घणा? माना तव्हांजा 66% आबादी 2022 में वधीक मुतासिर थी आहे, 66%। ऐं 2010 जी टोटल पॉपुलेशन खे ऐं 2022 खे कढंदासीं त इहो परसेंटेज अञा वधंदो। हिकिड़ो त थियो इहो पहलू त जेको स्केल जी ॻाल्हि कयूं पाण त 2022 जो डिज़ास्टर स्केल केतिरो ऐं रेस्पॉन्स केतिरो आहे। गवर्नमेंट जी साइड ते जेको बि रेस्पॉन्स आहे उनखे छॾे करे जेको फिलैंथ्रोपी जो रेस्पॉन्स आहे उहो तव्हांजे शहरनि में आहे, पॉकेट्स में आहे, रोड साइड में आहे कि घर वारा खणी विया। थी सघे चांडियो साहब पंहिंजे घर में 10 फैमिलियूं राहींदो हुजे, 5 3 मूं वटि वेठियूं हुजनि, 4 फैमिलीज़ तव्हां वटि वेठियूं हुजनि, कुझु रोडनि ते हुजनि, पर जेका लखनि जी आबादी आहे उहा लिटरली रोडनि ते आहे, जिन वटि को बि शेल्टर कोन्हे। बदीन में तव्हां हींअर बि वेंदो त खोसकी बाईपास ते कैंप आहे, उन में केर बि न आहे। पंगरियो शहर में कैंप आहे, उन में को माण्हू कोन्हे। नंढड़ो पॉलिसी इशू हुयो न। मिसाल जेकॾहिं जॾहिं नवाज़ शरीफ़ जी हुकूमत आई तॾहिं चौधरी निसार इंटीरियर मिनिस्टर थियो, तॾहिं हुन इंटरनेशनल डोनर ऐं NGOs खे भॼायो था। ऐं न त अॻे थींदो त इहे डोनर्स जेके हूंदा हुआ लोकल CBOs खे ॿियनि खे थोरी घणी फंडिंग कंदा हुआ त पहिरियां फौरी तौर ते रिस्क्यू में हेॾी प्रॉब्लम न ईंदो हो या इमीडिएट रिलीफ में न थींदो। हिन भेरे असांखे उहो रोल बि घटि नज़र आयो, उहो बि हिकिड़ो पॉलिसी डिफॉल्ट नज़र आयो। उहो असांजी स्टेट खे, रियासत खे सोचणु खपे त जीअं ई का बि हंगामी सूरत हाल पैदा थी थिए त अक़वाम मुतहदा खे अपील करणु खपे। असां हिकिड़ो त असांजी हुकूमतुनि अपील करण में बि देरि कई। हाणे ज़ाहिर आहे पूरी अक़वाम मुतहदा, पूरी इंटरनेशनल इदारनि जा हिकिड़ा सेट प्रोटोकॉल्स आहिनि। जेसि ताईं उहे फंड्स मोबिलाइज़ कनि, लोकल NGOs उते अचनि ऐं रेस्पॉन्ड कनि, त उन में ज़ाहिर आहे हिकिड़ो पीरियड टाइम थो लॻे। त इन 1 महीने जे पूरे अरसे अंदरि
तव्हां ॾिसंदो त माण्हुनि जूं मिज़रीज़, माण्हुनि जूं औंज, ॾुख सूर उहे मल्टीप्लाए थिया आहिनि. फॉर एग्ज़ाम्पल तव्हां हींअर बि ॾिसंदो इस्पतालुनि जा अंग अखर चेक कंदो त उते जेके पाणीअ वारियूं बीमारियूं आहिनि उहे केतिरियूं आहिनि. अॼु मूं सुबुह जो असांजो लाइव स्टॉक डॉक्टर जी टीम आहे असांजे इदारे में, उन्हनि सां मूं ॻाल्हायो त जानवरनि में कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं हींअर जजियुनि मोह कढियो आहे ऐं लाइव स्टॉक जी सूरत हाल छा आहे. त लाइव स्टॉक जेको विकिजे पियो उहो 2 रुपयनि में पियो विकिजे. 2 रुपयनि में विकिजण मां मुराद आहे त उहो 50% खां बि घटि क़ीमत ते विकिजे, छाकाणि त माण्हू पंहिंजो पेट पाले या जानवर जो पेट पाले. ऐं ॿियो कैंपुनि में रोड ते छाकाणि गाह जा टोटल ज़रिया ॿुॾी विया आहिनि, गाह आहे कोन. ड्राई फॉडर या सुकल गाह पलाल उन जा रिसोर्सिस असांजा ॿुॾी विया हुआ. दुकान सिर्फ़ टंडे अलायार में जेके ख़वातीन जा नंढड़ा दुकान हुआ, सिर्फ़ असांजे एरिया में जिते असांजी तंज़ीम थी कमु करे उते 250 दुकान औरतुनि जा ख़तमु थिया आहिनि सिर्फ़ टंडे अलायार में. ऐं टंडे अलायार जे जेको थड़े ते दुकान हलाईंदा हुआ, जेके थड़े ते मायूं उन्हनि जा ख़तमु थिया आहिनि. त हीउ जेको स्केल पाण 23 ज़िलनि ते वञूं त उन में माण्हू पंहिंजो पेट पालीनि, जानवरनि जो पालीनि, त हीउ जेको इकोनॉमिक लॉस आहे उहो बि तमामु घणो आहे. वरी सॼे डिस्ट्रिक्शन जो बर्डन सिंध ते आहे. 87% चांडियो साहब सिंध जी आबादी पाकिस्तान खां जे टोटल मुतासिरा आबादी में 87% सिंध जो आहे. 17 लख 33 मिलियन जो 87% जेको आहे उहो सिंध जा माण्हू आहिनि. सिंध जा माण्हू आहिनि. वरी तव्हांजो हिकु ध्यानु ॿी फिगर तरफ़ ॾियारियां त पाकिस्तान में NDMA जे अखरनि मूजिबि 17 लख घर मुतासिर थिया आहिनि, डैमेज थिया आहिनि, या पार्शली थिया आहिनि या फुली थिया आहिनि. 17 लखनि में 15 लख घर सिंध में आहिनि. त ही सॼे जो 1600 माण्हू सरकारी तौर ते मुआ आहिनि, उन में 1100 माण्हू सिंध जा आहिनि. 1100 माण्हू सिंध जा आहिनि. त सिंध इन सॼी जेको क्लाइमेटिक इवेंट आहे, या इनखे क्लाइमेट चइजे या असां उनखे हंगामी सूरत हाल चऊं, उन में सिंध सभ खां वधीक मुतासिर थी आहे. पर बदकिस्मती सां इदारनि जो रेस्पॉन्स उहो बि सफ़ा न हुअण जे बराबरि आहे. ख़तरनाक ॻाल्हि मां तव्हांजी ॻाल्हि कटियां थो, ख़तरनाक ॻाल्हि इहा पई नज़र आई त उन में टेक्निकल माण्हुनि जेको जंहिंजो कमु आहे उहो कंदे रहिया. असां ॾिठो त वज़ीर पाण में विढ़नि पिया, पाणी किथो रूट कीअं ॾिए उहो वज़ीरनि खे, नॉन टेक्निकल माण्हुनि जो अख़्तियार हुयो. हर को बंदूक खणी पंहिंजे इलाइक़े में बीठो, जंहिंजे नतीजे में सिंध ॿोड़े वरितनि. गुफ़्तगू जारी रखूं था, ब्रेक वठूं था. वेलकम बैक. नाज़रीन, गुफ़्तगू करे रहिया आहियूं बोर्ड जे हवाले सां जेके नुक़सान थिया आहिनि ऐं ख़ुदि सरकारी जेकी वियन हुयो उहो कीअं आहे. असां इंटरनेशनल हवाले सां बि इहा ॻाल्हि कई त क्लाइमेट चेंज जो नुक़सानु थियल आहे, क्लाइमेट चेंज जो मसइलो आहे, पर जेको लोकल मसइला हुया उन्हनि कीअं असांखे अफेक्ट कयो आहे. त साईं, हीउ जेको नुक़साननि जो पाण ज़िक्र कयोसीं पिए, हिन पोर्शन में असीं ख़ासि तौर ते रिलीफ जे हवाले सां ॾिसंदासीं. असीं ॾिसूं था पिया त रिलीफ जे सरकार जा अंग अखर त वॾा पिया अचनि, त हेतिरा लख तंबू असां विराए छॾिया आहिनि, पर उहे तंबू मतिलबु कीअं पिया अचनि. टेंट सिटीज़ जो तसवुरु ॾिनो अथनि, केतिरा टेंट सिटी सां ख़ाली ॾिठा आहिनि, जेकॾहिं आहिनि त उते सहूलियत न आहे. इहो रिलीफ जो कमु कीअं पियो हले. साईं, हिकिड़ो अनफॉर्चुनेट असांजी सोसाइटी सां इहो आहे त असां कॾहिं बि गवर्नमेंट हुजे या जेको आहे सो इंटरनेशनल अदारा हुजनि, उहे उतां जे लोकल माण्हू खे, जेके बि लोकल माण्हू आहिनि उन्हनि खे उन में इन्वॉल्व नथा कनि. असांजी जेका फोक विज़डम आहे, मां कंप्लीट कयां हिकिड़ी, उन जो तमामु हिकिड़ो जेको आहे सो वॾो कंट्रीब्यूशन हिन सूरत हाल में थी सघे थो. फॉर एग्ज़ाम्पल, रिलीफ कीअं ॾियणु खपे, पाणी जा वहकुरा किथां आहिनि, उतां उन्हनि खे छोड़ किथां कजे, उहो उन्हनि जो पहुच कीअं थिए, हिक ॿिए सां जेको, छो त असांजो अञा ताईं बि जेको समाज आहे न उहो पाण में एॾो त हिकिड़ो ॻंढियल आहे जो असां भली 1 किलोमीटर ते ॻोठ हुजे, पर हीअं जे ॿोॾ जी सूरत हाल आहे. असां ॻोठ वारनि इन इलाइक़े जे असांजे माण्हुनि हिन मीडिया ते बि, हिन व्हाट्सएप ते असां कमु कयो आहे. हिक ॿिए सां मैसेज जे थ्रू, वॉइस मैसेज जे थ्रू असां उन में कलेक्ट पाण में कनेक्ट रखी आहे. ऐं कनेक्ट रहण जे करे रेस्क्यू जे लाइ जॾहिं अपीलूं कयूं, रेस्क्यू लाइ जॾहिं हिकिड़ियूं गुज़ारिशूं कयूं. हाणे हिकिड़ो ॻोठ आहे खैपुनाथ शाह जे भरिसां चौबार, उते 3-4 माण्हू त माज़ूर हुया, उन्हनि जा माइट सऊदी अरब मां फ़ोनूं पिया कनि या उन ते अचनि पिया त इन्हनि खे कढी ॾियो.
त रिलीफ जेका आहे हिकिड़ो त गवर्नमेंट जी इहा हक़ीक़त आहे त गवर्नमेंट वटि एॾी कैपेसिटी हुई कान त हिनखे जेको आहे सो ॾे। गवर्नमेंट नंबर ॿिए ते त गवर्नमेंट पूरी तरह मिसमैनेज कयो, मंशूर खे बंदि करे पोइ ते जेको आहे सो पाणी ॾियो। हाणे उहा सूरत हाल जेका आहे सा वॾी ज़ाहिर थी थिए। आम फोक विज़डम रखंदड़ माण्हू खे जेकॾहिं इन में इन्वॉल्व कनि त उहे माण्हू हिननि खे सुठो गाइड कंदा। ऐं इन में को बि कोन्हे त मां वॾो पढ़ियल आहियां, सुमरो साहिबु वॾो पढ़ियल आहे त बाबा इन जो, पर जेकॾहिं उतां जो जेको माण्हू आहे उन्हीअ खे इन्वॉल्व कबो। जानवरनि जे बि जेको बीमारियुनि जो उहो ॼाणू हूंदो, बरसाति में कहिड़ियूं तबाहियूं ईंदियूं उन्हनि जी उन्हनि खे ख़बर हूंदी, वाकुड़ा काॾों वेंदा उन्हनि जी ख़बर हूंदी। उनखां पोइ हू सॼो हिकिड़ो जेको आहे, तव्हां मिसाल वठो, ही टेक्निकल असां साइंस खे टेक्नोलॉजी खे त मञणु त हिकिड़ो पंहिंजी जेका हक़ीक़त आहे सच आहे। LBOD छो फैलियो, RBOD छो फैलियो, लोकल माण्हुनि तव्हांखे लोकल माण्हू जो को बि न मिलियो। ऐं उन जी जाइ ते वरी जेकॾहिं तव्हां ॾिसो त सखर बैराज 1932 में जेको आहे सो जेकॾहिं ठहे थो त उहो टेल ताईं जेका आहे उन्हीअ में हुननि इन्वॉल्व कयो उतां जे ज़मींदार खे, उतां जे सियाणे ऐं सम्झू माण्हू खे। ही अनफॉर्चुनेट आहे त असांजो समाज जो पढ़ियल तबिको जेको आहे ऐं हुकूमत उहो आम ॻोठाणे खे नथी सम्झे, नथी ॿुधे, उन जे उन विज़डम मां को बि फ़ाइदो नथी वठे। तंहिंजो नतीजो निकिरे थो त असां ॿुॾूं था किथे किथे असांखे जेको आहे सा अप्रोच बि हिन भेरे हिकिड़ो ॿियो बि कमु थियो आहे अशफाक साहिब, त मिसाल इहो सरकार चयो आहे त बाबा ॿाहिरां जेकॾहिं को बि माण्हू कंहिं बि कैंप में वेंदो DC साहिब खां वठंदो इजाज़त, पर बि लेटर जारी थिया आहिनि त इन करे ऑफिशियली आयो। इहा ऐं ॻाल्हि इहा त सरकार ते माण्हूअ जो वॾे पैमाने ते ट्रस्ट न आहे। DC साहिब आम तौर ते इहो DC साहिब ऐं असिस्टेंट कमिश्नर वॾेरनि जा वीचारा नौकर साबित थिया आहिनि, MP MNA जा दरबारी साबित थिया आहिनि। रिलीफ एक्टिविटी कीअं कोऑर्डिनेट थींदी? इन में अक़वाम मुतहदा ई इन सॼी हंगामी सूरत हाल खे मैनेज कंदो आहे। ऐं जंहिं बि मुल्क में जंहिं बि हिसे में का बि एमरजेंसी डिक्लेयर थींदी आहे ऐं उते जी रियासत अक़वाम मुतहदा खे जॾहिं अपील कंदी आहे त ज़िला सतह ते क्लस्टर एक्टिवेट थींदा आहिनि। मुख़्तलिफ़ क्लस्टर हूंदा आहिनि। हिकिड़ो शेल्टर क्लस्टर हूंदो आहे, वाटर सैनिटेशन जो हूंदो आहे, खाद खुराक जो हूंदो आहे, ॿारनि ऐं औरतुनि जे प्रोटेक्शन जो क्लस्टर हूंदो आहे, कोऑर्डिनेशन जो मैकेनिज़म हूंदो आहे ऐं उन्हनि खे मुतलका DC उन में हूंदो आहे। अनफॉर्चुनेटली सिंध जे कंहिं बि ज़िले में अञा ताईं उहो को बि क्लस्टर एक्टिवेट कोन थी सघियो आहे, जंहिंजे करे बि रेस्पॉन्स पंहिंजी सही डायरेक्शन में आयो कोन्हे। इनखे अंग्रेज़ी में असां चवंदा आहियूं स्पोराडिक रेस्पॉन्स, माना हिते कुझु करे वरितो, ॿ चारि घर हिते नज़र आया उते करे वरिता। जीअं असांखे ख़बर पई के इंशा जूं कुझु फैमिलीज़ इंडस अस्पताल बदीन जे पासे में अची शेल्टर वरितो अथनि, चांडिया फैमिलीज़ आहिनि, उन्हनि वटि असां कल्ह पुॻासीं। वरी ख़बर पई त बाबा शीदी ॻोठ में कुझु फैमिलीज़ रहियल आहिनि, वरी असां उते पुॼी विया हलियासीं। साॻी रीति वरी कुझु ॿियनि इदारनि खे ख़बर पई त इहो जेको कोऑर्डिनेटेड मैकेनिज़म आहे इन जो फुक़दान आहे। पर ॿियो हिते जेको कमु थिए थो न, उन करे अॼु असां जॾहिं ख़तमु थी तकीर UN सेक्रेटरी जनरल जी त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ तकीर कई ऐं उन ख़ासि तौर ते इन जुमिले ते चयो त इहो मां तव्हांखे ख़ातिरी थो ॾियारियां त तव्हां इंटरनेशनल कम्यूनिटीअ मां जेको बि पैसा ईंदा उन जो एवरी सिंगल पेनी विल बी यूज़्ड ट्रांसपेरेंटली। हाणे इहो उन कॉन्सेप्ट जो जवाबु हो जेको सोसाइटी में मौजूदु आहे त भाई हिन में गड़बड़ कंदा, पैसा खाई वेंदा। ही उनजो जवाबु इंटरनेशनल कम्युनिटी आहे, तंहिंजे करे प्राइम मिनिस्टर जेको आहे ऐं हू पे चयो त तव्हां जेको बि ॾियारींदो। ईअं ई हिते बि असां ॾिसूं था पिया त माना तव्हां ॾिसो जेके लोकल माण्हू फिलंथ्रापिस्ट इदारा मुख़्तलिफ़ माण्हू कमु कनि था न, हीअ जेको असांजी ब्यूरोक्रेसी आहे उहा त हुनखे आकेड़ा थी चाढ़े, हुनजे कम में रुकावट थी विझे। जेका कमेटी ठहे थी उन में नाले मातर को कम्यूनिटीअ जो माण्हू हिकिड़ो त विझनि था, बाक़ी साईं मुख़्तियारकार तपेदार आबदार DC सभु पाण विझनि था। उन करे उते वरी उहो साॻियो जहान हले थो पियो। इनखे जीअं साईं पियो चयो मजीद साहिबु त लोकल माण्हुनि जे हथ में पावर ॾियनि न त कुझु ॻाल्हि बणिजी सघे। छा बिल्कुलु इहो बहितर सॉल्यूशन आहे। जेसि ताईं कंहिं बि रिलीफ एक्टिविटी जो या तरक़ियाती अमल जो उते जी लोकल आबादी हिसो नथी बणिजे, आम माण्हू उन जो हिसो नथो बणिजे, त उन ते ज़ाहिर आङुरियूं त खॼंदियूं।
इंटरनेशनल मीडिया बि खणंदी, लोकल मीडिया बि खणंदी, त लोकल ॿिया माण्हू बि खणंदा। इहा का ॻाल्हि पर्दे जे पोयां त आहे ई कोन। इहो हिकिड़ो अहिड़ो सच आहे जंहिंखे मञणो पवंदो। अॼु नथा मञूं त वरी आईंदा मञणो पवंदो। पर जेसिताईं हीउ जेको कोऑर्डिनेशन मैकेनिज़म जो आहे, इन जो मूं पहिरीं बि गुज़ारिश कई त उन जो फुक़दान आहे। ऐं रेस्पॉन्स सिंध जे रेस्पॉन्स जेको बि NGOs कयो आहे या गवर्नमेंट कयो आहे, उन जी का डायरेक्शन अञा ताईं तय कोन थी सघी आहे 1 महीनो गुज़रण जे बावजूदु। जॾहिं पाकिस्तान मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट 1 महीनो अॻु में चवंदो रहियो बाबा अबव नॉर्मल बारिशूं थींदियूं। न 200 टाइम्स जून में हिकिड़ी वार्निंग आई हुई जंहिंमें इहो ॿुधायल हो त क्लाइमेट चेंज जे नतीजे में 200 टाइम्स वधीक प्रॉब्लम थी सघे थो पियो। हाणे जेको असांजी सोसाइटी में, असांजे ॻोठनि में, बिरादरीन में, गवर्नमेंट सतह ते, टेक्निकल इदारनि में ऐं गॾोगॾु सिविल सोसाइटी जी लेवल ते बि जेके कोपिंग मैकेनिज़म्स आहिनि, त का बि अणवणंदड़ वाक़ियो को साम्हूं अचे थो त तव्हां उन लाइ पेशकदमी कीअं कंदो, तव्हां वटि कहिड़ियूं तयारियूं अॻु आहिनि, प्रिपेयर्डनेस कहिड़ी आहे असांजी सोसाइटी में। उहा हिकिड़ी बदकिस्मती असांजी इहा आहे त असांजे समाज में बि प्रिपेयर्डनेस कोन्हे। माण्हू ॿुधंदा रहिया आहिनि हमेशह, तॾहिं बि उन्हनि वटि को मैकेनिज़म कोन्हे त उहो पंहिंजो पाण खे उन मां कीअं बचाइनि। गवर्नमेंट वटि मैकेनिज़म इहो उनजी तव्हांजे हाणे उन ते त पाण छा ॻाल्हायूं त जॾहिं पाकिस्तान मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट 1 महीनो अॻु में चई चुको आहे त अबव नॉर्मल रेन हूंदियूं। मेट डिपार्टमेंट 2 टर्म्स यूज़ कंदो आहे, हिकिड़ो बिलो नॉर्मल, ॿियो नॉर्मल, टियों अबव नॉर्मल। हाणे अबव नॉर्मल माना 100 mm खां वधीक बारिशूं, 100 mm मां वञी 600 mm ते बारिशूं पई थियनि त असां वटि मैकेनिज़म इन्हनि बारिशुनि खे एड्रेस करण जो कहिड़ो हो? पाण वटि LBOD हैदराबाद में छो कोन असां LBOD खे एड्रेस कयो? ऐं उहा जेका असांजी टेक्निकल कोर आहे LBOD में, उन आख़िर कयो छा पे? 2020 में बि LBOD में सर रुगो LBOD जे ॾाढो LBOD साॻियो कमु कयो, मंछर साॻियो कमु कयो, FP बंद साॻियो कमु कयो, RBOD साॻियो कमु कयो। कहिड़ो अंदाज़ ते ॿुधाइनि जिते अरबे रुपया ख़र्च कया अथनि, उहे असांजा आहिनि, टैक्स में असां पैसा ॾिना आहिनि, उन में कंहिं को कमु करे ॾेखारियो हुजे न। मतिलबु हीउ त वॾो डिज़ास्टर थी वियो न मुंहिंजे ख़्याल में। सही, हीउ जेको अकाउंटेबिलिटी जी ॻाल्हि आहे, अकाउंटेबिलिटी खे इंश्योर करणो पवंदो हर सतह ते। त जेसिताईं सिस्टम अकाउंटेबल नथो थिए तेसिताईं तव्हांखे उहो सिस्टम नतीजा कोन ॾेई सघंदो। मसलन हाणे सूरजाणी बंद जी ॻाल्हि कयूं, हाणे राति विच में चवंदा ख़ाली करियो। कींझर मंछर जी ॻाल्हि जेकॾहिं कयूं, राति जो 11 बजे ऐलान थो थिए त उन में का बि ट्रांसपोर्ट कोन हुई, त आम माण्हू आख़िर केॾांहुं वञे। ॿियो हिकिड़ो पहलू अहम आहे, हिकिड़ो तव्हांजो अधु मिनट वठंदुसि। उहो इहो आहे त हेसि ताईं पब्लिक में, मीडिया में ऐं सरकारी इदारनि में जेका मुतासिरा आबादी जी डेफिनेशन वरिती पई वञे, उहा इहा आहे त जंहिं शहर में, जंहिं ॻोठ में पाणी आयो आहे उहा मुतासिर आहे। छा बान सईद आबाद जेको सॼो इवेक्यूएट थियो आहे उहो मुतासिर कोन्हे? या कासिम आबाद में 4 ॾींहं पंहिंजे घरनि में, आऊं पंहिंजे घर में, आऊं जंहिं सोसाइटी में रहां थो उन में 4 ॾींहं पाणी कोन निकितो, आऊं असीं पंहिंजे घरनि में वेठा। ऐं हिननि जी कैपेसिटी अहिड़ी आहे जेकी त हीअ आहे, हींअर बि हिकिड़ो तजुर्बो हले पियो थो त 3 ॾींहंनि खां हिकिड़ी मोटर नथी स्टार्ट थिए। मतिलबु तव्हां उन में एक्सीएन लॻे थो, AEN लॻे थो, डिप्टी कमिश्नर ज़ोर ॾिए थो, कमिश्नर लॻे थो, मोटर नथी हले। हीअ कैपेसिटी आहे डिज़ास्टर खे मुंहुं ॾियण। मां पियो पुछां त मूं मतिलबु जेकॾहिं एग्रीकल्चर रिलेटेड माण्हू आहे उन ते त तफ़सीली ॻाल्हि थींदी, पर फसल त न थींदा, पोइ कीअं छा था साईं? न थींदा फसल। हिकिड़ी ॾिसो त जेकॾहिं काछे जे इन एरिया में हिते वरी बि ॿोॾि, जिथे ॿोॾि आहे, फ्लड आहे इन 2.5 ज़िलनि में, इन जो जेको अनसेटल्ड एरिया आहे, जेका चऊं असां सुपरे बंद खां मथे, MNV ड्रेन खां मथे, माना टुवर्ड्स वेस्ट मथे जो मक़सदु मुंहिंजो इहो आहे। एसि ताईं मतां कणकुनि में इहे ज़मीनूं अचनि ऐं पाणी जेको आहे सो निकिरे। पर केनशाह जो मूं त ॾिसां थो, केनशाह ॾे, सीता ॾे, ख़ैर अञा टाइम त आहे, पर क़तई तौर ते बि जेके इहे बरसाति सटियल असांजा इलाइक़ा आहिनि, नौशहरो आहे, सकरंड आहे, या हेॾे काज़ी अहमद जे पासे ॾे एॾो त पाणी जे निकिरण जो मूंखे त नथो लॻे त इहो पाणी आहे बरसाति जो पाणी। पर जंहिं तरीक़े सां पाणी खे खणी था वञनि, ऐं उनखां वधीक अञा असां हिकिड़ो ॾिसो, असां पंहिंजे समाजी हिकिड़े सिरिश्ते खे बि ॾिसूं। हे जेको टेंट सिटी आहे, इन में माण्हू जेकॾहिं वेंदा त बदमनी पैदा थींदी। उहे अलॻि मसइला आहिनि। मुंहिंजो ख़्याल आहे त गुफ़्तगू अहिड़ी आहे जंहिंखे अॻिते बि वधाए सघिजे पियो, पर प्रोग्राम में वक़्तु पुॼाणी खे पहुचे थो। महिरबानी प्रोफेसर डॉक्टर अब्दुल मजीद चांडियो साहब, महिरबानी अशफाक सुमरो साहब। अॼु असां
मुख़्तलिफ़ डायमेंशन्स खे मुख़्तलिफ़ रुखनि खे सम्झण जी कोशिशि कई त मुसीबत आई न आहे, मुसीबत अहिड़ी आहे जेका अनफोल्ड थींदी मुख़्तलिफ़ तहनि जे सूरत में ईंदड़ ॾींहंनि में। इन करे सरकार खे तयारी बि उन हवाले सां करणी पवंदी। अला भाई।